मां पहिरियां बि चयो आहे त ज़ुल्फ़िकार जूनियर जेको आहे भुट्टो साहिब जो सही वारिस आहे ऐं मूंखे लॻे थो त पब्लिक ज़ुल्फ़िकार जूनियर खे चाहे थी, पर सिंध जी जेका सूरत हाल आहे मजमूई उन में कंहिं बि हिकिड़ी पार्टी जे वस जी ॻाल्हि कोन्हे जो एॾी वॾी मगरमच्छ माफ़िया जेका थी वई आहे उन सां मुंहिंजे तंहिंजे करे सभिनीनि खे ज़ुल्फ़िकार जूनियर हुजे असां हुजूं जेॾी हुजे या जेके बि पीपल्स पार्टी मुखालिफ़ धुरियूं आहिनि उन्हनि खे सभिनीनि खे गॾिजी सॼी हिकिड़ी जिदोजहद करणी पवंदी ऐं इलेक्शन में हिक ॿिए सां एडजस्टमेंट करे सीटुनि ते मुक़ाबिलो करणो पवंदो पीपल्स पार्टी सां। जीअं पीपल्स पार्टी खां बि जान छुटे सिंध जी आवाम जी बि जान छुटे जेका हिकु बेज़ार थी चुकी आहे, सफ़ा निपुड़ी जी चुकी आहे, माण्हू अञा सफ़ा बेज़ार आहिनि। मां वॾे दावा सां चई सघां थो त अगरि फ्री एंड फेयर इलेक्शन थिए त पाकिस्तान पीपल्स पार्टी 30 सैकड़े खां वधीक सीटूं सिंध में कोन करे।